सिंध दुश्मनी करे, सिंध जो सौदो करे, टके जो इक़्तिदार ऐं एहतिसाब में रिआयत वरिती आहे। 2012 में आसिफ ज़रदारी सिंध खे विराइण लाइ कानून पास कयो सिंध असेंबली मां, तॾहिं बि सिंध जे अवाम रोडनि ते अची उहो वापसि करायो। सदर पटको कंहिं ॿुधायो आहे? उन जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ हिते जो कोड़ो बि MP है, हिते लाइ केरु MP है? मुग़री साहब, सरकी साहब को मुखालफ़त अचे चए त 6 केनाल न ठहनि, उबदियूं सुबदियूं ॻाल्हियूं कंदा। सिंधु दरिया ते सिंध जे पाणीअ जो सौदो आसिफ ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत कोलिशन गवर्नमेंट कयो आहे। ऐं सिंधु नदीअ जो 40% पाणीअ जो सौदो करे आया ऐं उन जी मौजूदा कमांड एरिया तबाह थींदी। मौजूदा सिंध जी 1.25 करोड़ एकड़ ज़मीन जो 40% बैरन थींदो या बर्बाद थींदो या बंजर थींदो ऐं चोलिस्तान ग्रेटर थल कैनाल उन ते आबाद थींदियूं ज़मीनूं नयूं वारियासीं इलाइक़े में। असां था चऊं सॼो पाकिस्तान साओ ते असांजे अखियुनि ते ख़ुशि आहियूं, पर सिंध जो पाणी जो सौदो करे ऐं आसिफ ज़रदारी असांजे वज़ीर आला, असांजे क़ौमी असेंबली जे मेंबरनि, सेनेटरनि, ख़ुसूसन जेके हुकुमरान जमायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे त सिंध दुश्मनी करे, सिंध जो सौदो करे, टके जो इक़्तिदार ऐं एहतिसाब में रिआयत वरिती आहे ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल ईंदड़ नसुलनि जे मिल्कियत जो सौदो कयो अथव। हिकु ॿियो, सिंधु नदीअ जो हज़ारनि सालनि जी तहज़ीब खे दफ़न करण लाइ इहो जेको सौदो कयो अथव, असीं इन जी मज़म्मत करियूं था। इन लाइ असीं मुख़्तलिफ़ सुञाण धुरनि ॾे इहो ॿुधाइण पिया वञूं त तव्हांजा सेनेटर, सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबलीअ जा हुकुमरान जमायत जा मेंबर भाड़िया थिया आहिनि। 2012 में आसिफ ज़रदारी सिंध खे विराइण लाइ कानून पास कयो सिंध असेंबली मां, तॾहिं बि सिंध जे अवाम रोडनि ते अची उहो वापसि करायो। अॼु बि जेको अक्सरियत राय सां फ़ैसिलो करण जी कोशिशि करण रहिया आहिनि, थी कान्हे ऐं जबरी तौर ते बंदूक जे ज़ोर ते असांजा सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी गॾिजी ऐं पंजाब सां सौदो करे ऐं सिंध खे बैरन करण जेको सिंधु दरिया जो 40% विकिणनि पिया, इन जे ख़िलाफ़ सुञाण धुरनि में रायनामा ठाहिणा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ कल्ह बि कश्मीर बारमुस, उन खां अॻे मीरपुर बारमुस, मुख़्तलिफ़ बार्स में बि करियूं पिया, कार्डनर गॾिजाणियूं करियूं पिया, वर्कर्स इजलास बि करियूं पिया ऐं इतिहाद ठाहियो आहे, उन सां बेदारी मूवमेंट करियूं पिया। असां कराची खां बदीन ताईं 4 ज़िलनि करे आहियूं, अॼु हिते पहुता आहियूं। उमेद त हीउ सिलसिलो सॼी सिंध में जारी रहंदो। 2-3 महीननि में असांजी ख़्वाहिश आहे त जेको कल्चरल मेनू थींदो आहे न, कहिड़ो दिसंबर, हिन भेरे सिंधु दरिया बचायो तहरीक जी शक्ल में सिंध जे कुंड कुड़ छमायो कल्चरल डे जे आवाज़ हिकु थी वञे त सिंधु नदी बचायो, सिंधु तहज़ीब बचायो, सिंध जे माण्हुनि खे दरबदर थियण खां बचायो। त असां सम्झूं पिया तेसि ताईं 2 महीननि में एतिरी असीं हिनखे करे छॾींदासूं। इंशाअल्लाह अवामी राब्ता मुहिम ते बि ईंदासूं सियासी, ऐं त जीअं हीअ फ़ैसिला जबर वरिता पिया खे ख़तमु करे सघूं। सर, हीअ प्लैंड आहे, सदर पटको कंहिं ॿुधायो आहे? हलो, उन जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ हिते जो कोड़ो बि MP है, हिते लाइ केरु MP है? मुग़री साहब, सरकी साहब, MNA केरु आहे? को मुखालफ़त अचे चए त 6 केनाल न ठहनि, पुछो मुंहिंजी कैमरा खे छॾियो, हुन जे अॻियां खणो साईं 6 केनालनि जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो? न चवंदा, उबदियूं सुबदियूं ॻाल्हियूं कंदा। उन करे या पंहिंजे सदर खे सम्झाईं त पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे, जे नथो वठे त गले मां वठी लाइन्स, न त जेके क़ौमी गैरत अथनि त इस्तीफ़ाऊं ॾेई ऐं निकिरी अचनि त अहिड़ो सोन ई घोरियो जेको कन छिने। सिंधु नदीअ जो सौदे ते MNA, सेनेटर ऐं सूबाई असेंबली जो थी बीहण ऐं सिंधु नदीअ जो सौदो करणु, इन खां वधीक बाहिस शर्म कहिड़ी ॻाल्हि आहे? उन करे जेके इनखे नथा मञनि निकिरी अचनि या पंहिंजो फ़ैसिलो मटाइनि। आउं थो चवां त आबादगाह तंज़ीमूं धरणा आणनि, क़ौम परस्त तंज़ीमूं धरणा आणनि। अॻे बि ईअं थी आहे, अॻे बि ईअं थियो आहे, जॾहिं कालाबाग डैम लाइ थियो आहे, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं निकिरंदियूं आहिनि।
जॾहिं सिंध विराइण जी ॻाल्हि थी तॾहिं बि मुख़्तलिफ़ तनज़ीमूं निकिरण ऐं फितरी तौर ते सभु हिक ॿिए जे वेझो ईंदा यकदमि मुनज़म करण जी कोशिशि कंदासूं त इहा जबरी थींदी। हिकु ॿ ॾिसो हिन वक़्त ते पहिरियों दफ़ो आहे जो मर्कज़ परस्त जमायतूं वफ़ाक़ी जमायतूं माना ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जमात इस्लामी जमियत उलमा इस्लाम ऐं पंहिंजूं GDA जूं तनज़ीमूं सिंध पार्टी QAT NPP फंक्शनल लीग इहे सभु राब्ता मुहिम ते निकितियूं आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे त असांजूं हुकूमतूं असांजूं मेंबरियूं असांजी पीरी असांजी चंग मुड़सी इन माण्हुनि जे रोज़ीअ ते आहे ऐं इन रोज़ीअ जे ख़िलाफ़ु उथी पियूं। उन करे आउं सम्झां पियो त न सिर्फ़ु क़ौमी जमायतूं पर हर जमायत जेका बि जंहिं सोच जी रखे थी उहा पंहिंजे सोच पंहिंजी जाइ ते रखी 1 पॉइंट एजेंडा ते सिंधू नदी बचायो तहरीक इन ते गॾिजनि त आउं सम्झां पियो त लखें करोड़े माण्हू ही 200 भाड़िया जेके असेंबलिन में आहिनि या 2-2 म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं ज़िले काउंसिलुनि में वेठा आहिनि उहे सिधा थियनि छो त ज़िले काउंसिल म्यूनसिपल कॉर्पोरेशन यूनियन काउंसिलूं पंहिंजी सतह ते करारदातूं पास कनि त कैनाल न ठाहिया वञनि। असीं तव्हांखे था चऊं तॾहिं थींदो ज़िले काउंसिल जो केरु बि हिते चेयरमैन या कश्मोर जो या हिते जो उहे भाड़िया न थियनि उहे बि उते करारदातूं पास कनि त बाबा इहे 6 कैनाल न ठहणु घुरिजनि तॾहिं राय आम हमवार थींदी न त बि इनशाला जेतिरो बि ताक़त आहे जेतिरो CCM साहब आहे पंहिंजी भरपूर आगाही मुहिम बेदारी मुहिम ऐं ज़मीर खे जाॻाइण जी मुहिम त जीअं क़ौमी गैरत खणी ऐं क़ौम निकिरी अचे ऐं सिंधू बचायूं।